ॻोठ मोहम्मद अबड़ा जे रहवासियुनि उनेरोलाल स्टेशन जे पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जावेद राजपूत, आरिफ राजपूत, ज़ुबैर राजपूत, वॾेरो जुनेद राजपूत ऐं बिलावल बहलम प्रेस क्लब आरो एहतिजाज कंदे चयो आहे त उनेरोलाल स्टेशन पुलिस पीपीजे अॻूणे काउंसलर जुनेद राजपूत ते मंशात ऐं बिना कागज़नि जे गाॾी जो कूड़ो केस दाख़िल करे जेल मोकिले छॾियो आहे। हुननि पुलिस ते इल्ज़ाम हणंदे चयो त जुनेद राजपूत खे गिरफ़्तार करण दौरान 25,000 कैश, 2 मोबाइल, सोनी मुंडी ऐं सोनो लॉकेट पिणु गुम करे छॾियो आहे ऐं ॼाणायल सामान खे प्रॉपर्टी में ज़ाहिर नाहे कयो वियो। हुननि चयो त जुनेद राजपूत सदाई मंशात ऐं इलाइक़े में बदअमनी ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो आहे। हुननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी मटियारी खां मुतालबो कयो आहे त बेगुनाह खे गिरफ़्तार कंदड़ पुलिस ख़िलाफ़ जांच करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची